बिल्कुल सही सदर है, बिल्कुल हकीकत है। और साईं के चवंदुम तहां पंहिंजे जेका तजर्बे तहत वधायत तहत तहां जो असांखे नालो पेश करे ॾींदो, असांखे इलाही ख़ुशी थींदी। जंहिं मक़सद सां जंहिं मौज़ू सां असां तरफ़ां वधायो उहो मक़सद असां पूरो में उहो मक़सद असां फ़ौत कंदा हुआसीं, फ़ौत न थिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जंहिं वक़्तु घुरायो त हलिया ईंदासीं, जंहिं वक़्तु घुरायो त हलिया ईंदासीं, महफ़िल खे बचायो त हलिया ईंदासीं। ही बेड़ ख़ुशियुनि जा त हर वार ॾिसूं था, सूलीअ ते सॾायो में हलिया ईंदासीं। त मां नाला त हिते न खणंदुसि जो टाइम थोरो आहे। बाक़ी आवाज़ सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। मां दोस्तनि जा सभु व्यूज़ बि ॿुधा। दोस्तो मसइलो इहो आहे त साईं सरवर साहब ज़बरदस्त मैच्योर करियूं पियूं, त असां सभिनी खे गॾिजी खणी हलूं आहे। जेकॾहिं तव्हां फ़र्क़ु कंदो या ही जेके ज़ातियात में विरायो था, ACPA में या ही जेके हिननि ॿियनि जा हिन ॿियनि जा, छोकी असांजा जेके मसइला आहिनि उहे साॻिया ई आहिनि सभिनी जा। सभु असां प्राइमरी टीचर आहियूं या असां में को ॿियो बि आहे कोई ॻाल्हि साईं। प्राइमरी टीचर खां सवाइ बि ॿिया आहिनि छा? जॾहिं असां सभु प्राइमरी टीचर्स आहियूं, असांजा रिज़र्वेशन्स बि साॻिया ई आहिनि, असांजा मुतालबा बि साॻिया ई आहिनि, त असां बेजिस में छो वञूं? असां उहे दोस्त चूंडियूं जेके एक्टिव आहिनि, जेके कमु करण जे लाइक़ आहिनि, जिन कमु कयो आहे, जिन वटि तजुर्बो आहे, उहो चाहे सभु जो सभु हिक ई बैच जा छो न हुजनि, त उन्हनि खे अॻु करे उन्हनि जे फ़ाइदो वठूं, उन्हनि जे तजुर्बे खां फ़ाइदो वठूं। ऐं उहे जेकॾहिं महिनती आहिनि त उहे पाण नालनि जी ज़रूरत ई कोन्हे का। ऐं मां त हिकिड़ी तजवीज़ इहा बि ॾींदुसि त जेके जेके दोस्त तहरीक में या एहतजाजनि में अॻुवाणी करे चुका आहिनि, त उन्हनि जा ई नालोनि खे रखो सभिनी खे। जेके बि 4-5 एहतजाज अवां दोस्तनि जे प्लेटफॉर्म ते थिया आहिनि, जिन अॻुवाणी कई आहे, सभु मर्कज़ी कमेटीअ में उहे नाला रखो। बाक़ी ज़िले वाइज़ हिकु हिकु माण्हू हर ज़िले जो कोऑर्डिनेटर मुक़ररु कयो, जेको ज़िले में पंहिंजो कमु करे, उतो माण्हू कढे ऐं पंहिंजे दोस्तनि सां राब्ता करे। मर्कज़ी कमेटीअ में तव्हां नवां दोस्त, हिन महिल टाइम त तव्हां वॾा ई कोन, तजुर्बो बि खपे न साईं। केतिरो टाइम आहे? मां सम्झां थो त तव्हां जेको आहे सो 12 माह जे ॾींहंनि खां अॻु में जेको बि कुझु करिणो आहे ॾींहंनि बि करिणो आहे असांखे। पोइ हिते त वञिणो कोन्हे, पोइ हिते बीठो त तव्हांजी तारीख़ में महरम थो अचे, उन खां मोकिलां बि असांजूं पूरियूं थी वेंदियूं, असां कमु न करे सघंदासीं। हाणे ही हिते सभु असां जेको गॾु थिया आहियूं, उहो असां पेटेल जे प्लेटफॉर्म खां मायूस थी गॾु थिया आहियूं। पेटेल जो प्लेटफॉर्म जेकॾहिं कमु करे हा त असांखे हिते गॾिजण जी ज़रूरत न पए हा। उहे दोस्त जेकॾहिं कमु करे हा त असांखे हिते गॾिजण जी पंहिंजो अलॻि एहतजाज जे लाइ ज़रूरत न पए, छो त वॾे में वॾो नुक़सानु अव्हांखे थिए थो। अव्हां जेके दोस्त टेस्ट पास टीचर्स आहियो, कहिड़ी बि मेरिट में आया हो, पर उन्हनि खे वॾो नुक़सानु थिए थो ऐं पेटेल उन्हनि जे लाइ कुझु बि न करे सघी आहे, कुझु बि डिलीवर न कयो आहे। हीअ जेके 2 एहतजाज टोपी ड्रामा कया अथऊं, इहे सभु पाण खे चमकाइण जे लाइ जंहिं कया। बाक़ी अव्हां जे लाइ कंहिं बि कुझु कोन कयो आहे, इहो मां ॿुधाए थो छॾियां। ऐं हिन महिल बि जेकॾहिं तव्हां हिन मर्कज़ी माण्हुनि मां पाण में कमेटीअ में खणंदव त इहे तव्हांखे विकिणी ईंदा। इहे तव्हांजे एहतजाज खे उते तव्हां सचा हूंदा, तव्हां न ॻाल्हाईंदा, पर ॿिए ॾींहुं वञी चवंदासीं कि असांजे ई हथ में आहे मामिलो, असां हिन सां गॾु छा करिणो आहे ॿुधायो न। हिन खे नाकाम करिणो आहे, के घर मोकिलिणो आहे, हुकुम कयो, असांजो इहो कमु था। सो बाक़ी प्राइमरी उस्ताद सीनियर आहे, उहो बि प्राइमरी उस्ताद आहे, जूनियर आहे, प्राइमरी उस्ताद आहे। रिजर्वेशन जेकॾहिं स्ट्रक्चर जो मसइलो आहे, अव्हांजो मसइलो आहे, त मुंहिंजो बि मसइलो आहे। मूंखे स्ट्रक्चर न खपे छा? छो तव्हांखे जो ज़रूरत आहे त तव्हांजी आहे छा? मूंखे बि ज़रूरत आहे, मूंखे बि स्ट्रक्चर मिलंदो। मुमकिन आहे मां 17 में हलियो वञा, मां हिन महिल 16 में कमु कयां थो इस टाइम स्केल जे मुताबिक़। त स्ट्रक्चर शुरूअ खां वठी अलिफ खां वठी ये ताईं जेके बि असां प्राइमरी उस्ताद आहियूं, उन्हनि खे ज़रूरत आहे स्ट्रक्चर जी। ऐं अव्हां सभु उस्ताद हो प्राइमरी, छो त हिक ॿिए खे ज़ातियात में विरायो, सभिनी खे गॾु खणी हलो। अव्हांखे तकलीफ़ मर्कज़ी पेटेल जे क़यादत में हो न, जेका डिलीवर न करे सघे, वञा मसइला न करे। हिन मामून तव्हांखे तकलीफ़ आहे, जेको मां सीनियर आहे।
तव्हांखे हिक ॿिए ॾींहुं उस्ताद जी हिक ॿिए में नफ़रत था फैलायो, हे न हुजे हो न हुजे हे न हुजे त कामयाबु न थी सघंदो। ऐं मां हिकु बि एहतजाज कराचीअ में न छॾियो आहे जंहिंमें शिरकत न कई आहे। ऐं इहा मयार बि तव्हांखे ॾियां थो त मेजॉरिटी हमेशह सीनियर जी रही आहे, जूनियर जी कोन रही आहे। तव्हां असांखे परे करे कामयाबु नथा थी सघो, इहो सम्झी छॾियो। हा, जेसीं ताईं तव्हां सभिनी खे गॾु खणी नथा हलो, हा अलबत्ता जेकॾहिं सीनियर्स में जेके अवां दोस्तनि सां कोऑपरेट कनि था, अवां सां या अहिड़ो को दोस्त आहे जेको एक्टिव आहे मरकज़ी काबीना खे छॾे करे हुनखे गॾु खणो, अवां सां गॾु हुजे। उनखे कंहिंखे बि पावर न हुजे कंहिं कमेटीअ जे मेंबर खे त अकेले सिर वञी या ॿिए ॾींहुं वञी हू पाण पोइ ॻाल्हाइण में वेठो त साईं मां अॼु वरी फलाणे खां मिली आयो आहियां, मूंखे पकड़ ॾींदे परीहं तव्हांजो मसइलो ईअं थी वेंदो। भई आहे त कहिड़ी ख़बर असांखे त उहो ॻाल्हि थी करे आयो आहे। सो अहिड़े तरीक़े सां बाक़ी जेके पेटियल वञ ॾिसो था त इलेक्शन कमेटी जेका रेंट ते था वठनि, रेंट ते मिलंदो आहे इलेक्शन कमेटी 15 खां वठी रेंट ते मिलंदियूं आहिनि। जंहिंजा पैसा भरींदो फ़ैसिला ॻोल्हा वठंदो न। अॼु ॾींहं हिन पेटियल में जेके बि 15 खां वठी इलेक्शन कमेटियूं आईंदो इहे रेंट ते वरतलाम थींदो। मां तव्हांखे ॿुधायां पैसनि ते वरतलाम थींदो, पैसा ते ख़रीद थींदा अथव इहे इलेक्शन कमेटी जा मरकज़ी माण्हू। पोइ जेको ख़रीद थींदो त फ़ैसिलो बि जेको पैसा वठंदो त फ़ैसिला बि दौड़ा ई ॾींदो न। जेको असां पाण पंहिंजे पाण तंज़ीम में इंसाफ़ मनसूबो ख़रीद थो थिए त उहो कहिड़ी असांजे लाइ छा कंदो, कुझु कोन करे सघंदो। सो हिमत कयो ऐं अवां सभु उस्ताद नारो हणो प्राइमरी उस्ताद जो, टेस्ट पास फलाणे जो नारो ख़तमु कयो, सभु प्राइमरी उस्ताद जो नारो हणी ऐं इंशाअल्लाह तव्हां मैदान ते निकिरो। अॼु तव्हां हिते कंहिं तंज़ीम जो बुनियाद विझण कोन आया हो, हिते तव्हां कंहिं बि धड़े जो जेको आहे ऐलान करणु कोन आया हो। अवां हिते पंहिंजा मसइला मजबूर थी पेटियल मसइलनि जे लाइ गॾु थिया हो ऐं वरी उते ई चओ था पाण ई था चओ त साईं सुभाणे इलेक्शन में 100 वठंदासीं पेटियल जॾहिं असां न कॾहिं इलेक्शन में 100 वठो था ऐं हुते चओ था इहे न हुजनि, इहो त दोरो मयार आहे तव्हांजो। हुते गॾु चओ था न हुजनि, हिते चओ था हिन सां गॾु इलेक्शन में 100 वठंदासीं। पोइ बाबा इलेक्शन में बि न अचो न, ॿार थी वियो न तव्हां असांखां, छो त इलेक्शन में 100 वठो पेटियल में जॾहिं असां सीनियर सां तव्हांखे वणो ई कोन था। तो महिरबानी करे सभु प्राइमरी उस्ताद जो नारो हणी मैदान में निकिरो ऐं मुंहिंजी अव्हांखे इहा तजवीज़ आहे त मां जेके बि दोस्त जेके अव्हां जा अहिड़े क़िस्म जा एहतजाज कराए चुका आहिनि, जिन लीडिंग कई आहे उन्हनि खे अॻवानी ॾियो। बसि घणी ड्रेग में न वञो, उतो नालो तव्हां उलझिजी वेंदो, सभु उलझिजी वेंदो। हिक जो नालो खणंदो ॿियो कार्ड थी वेंदो, ॿिए जो नालो खणंदो ॿियो कार्ड थी वेंदो, पाण बि ॾाढो पइजी वेंदव। सो साईं सुफ़ी सरमद साहब वेठो आहे, मां यकीन सां चवां थो अहिड़े क़िस्म जा ॿ टे दोस्त जेके लीडिंग करे चुका आहिनि, साईं अली शेर आहे, बसि 5-6 माण्हू हुजनि जेके मरकज़ी हिन में या ज़िले जा हिकु ज़िले खां उहे बि जेको जातो हूंदो त ज़िले जा कोऑर्डिनेटर खणी ऐलान करे बिस्मिल्लाह करे तहरीक में काए पओ ऐं तेसीं ताईं हथु न कढो जेसीं ताईं मसइलनि जो हल नथो निकिरे। बाक़ी जेको आहे बसि प्राइमरी उस्ताद जो नारो हणो, सीनियर बि अचे जूनियर बि अचे, कोई बि अहिड़ो उस्ताद कोन्हे त फलाणो अचे फलाणो न अचे। बसि बाक़ी कमेटी जेका हूंदी ॻाल्हि उहा ई हूंदी। पोइ चाहे हुते मां शिरकत कयां, चाहे गुलाम रसूल साहब शिरकत करे, चाहे हाजी शफ़ी साहब शिरकत करे, उस्ताद प्राइमरी उस्ताद वेठो अचे न, अचे न उन खे बि जेको आहे इहा शइ बाक़ी जेकॾहिं हू चाहे थो मां मरकज़ी लीडर आहे, मां हिन ते न वेंदुमि, उनजी मर्ज़ी आहे, उहो हथो रखे। पर टाइम मां बि इलाही वरितो हिन चाणी, पर मां दोस्तनि खे हिकिड़ो वरी रिक्वेस्ट कयां थो त पेटियल जे क़यादत जो मक़सदु आहे हिन महिल सभु ई न त को हिकिड़ो धड़ो सभु जो सभु इहे जेके पंहिंजे मफ़ादनि जे करे दौड़नि था, इलेक्शन कमेटियूं ख़रीद था करनि, हर को चाहे थो मां पंहिंजी बालादस्ती कयां ऐं हिननि में इंसाफ़ जी काई बि उमेद न अथव, त चङाई जी उमेद अथव। ऐं महिरबानी करे पंहिंजा जेके दोस्त चूंडे ऐलान कयो, असां अव्हां सां गॾु ऐं जिते बि घुराईंदव चंदे में ऐं पैसनि वारे मामले खे बि नज़र में रखो। इहो सम्झो इहे तारीख़ पैसनि खां सवाइ बि न लॻंदो आहे, उन जे लाइ बि थोरी घणी हिक ॿिए सां तकलीफ़ूं हुजनि। मुंहिंजी सलाह त ज़िले ते चंदो बि रखो ऐं जेको ज़िले जो अॻवान चूंडियो उहो पाबंद हुजे त उहो ज़िले जी जेका कैलकुलेशन पूरी करे ॾे, पोइ पंहिंजे तालुकनि में हलियो वञे, तालुकनि खां वठे उस्तादनि खां वठे पाण ॾे। पर छो त पैसे खां सवाइ तारीख़ कामयाबु न वेंदी आहे, ख़ाली ऐलान ते बि न हलंदी। भला जेका इलेक्शन कमेटी आहे, जेका मरकज़ी कमेटी चूंडींदव उहा असांजे खीसे में एतिरो ख़र्च न कंदी, भला उहे त प्राइमरी उस्ताद आहिनि, सभिनी जूं पघारूं साॻियूं आहिनि, सो उन्हनि ते ज़ोर बि कोन्हे को। उन जे लाइ बि जेको आहे चंदे वारे मामले ते बि दोस्त जेको राय ॾींदा। मुंहिंजी हुन ते इहा राय आहे
त फी ज़िले ते हिते जो हिते ऐलान थी वञे त बाबा 5000 10,000 फी ज़िले ते जेको आहे चंदो आहे उहो ज़िले वारो कोऑर्डिनेटर कहिड़े बि खीसे में भरे उन ई मर्ज़ी आहे तालुकनि में कैलकुलेशन करे उन ई मर्ज़ी आहे ऐं फी ज़िले ते परे खां वठी जेका डिस्टेंस खे नज़र में रखी ऐलान कयो फलाणे ज़िले में अॼु फलाणे ज़िले में कराची में इंतजाम थिए थो सखर में हेतिरा उस्ताद हुजणु खपनि उहो सखर वारा महिनत करनि फलाणे ज़िले में हेतिरा उस्ताद हुजनि उहे महिनत करनि कराची केतिरा उस्ताद ॾींदियूं त 2-4 माण्हू जेकॾहिं हुजनि उन्हनि खे टेक जे लाइ हिकु ॿिया दोस्त बि के एक्टिव ॾेई उन्हनि खे मैदान में लाइ छॾियो त फलाणी तारीख़ ते तव्हां हेतिरा माण्हुनि खे जेको आहे तयारु करे वठो इंशाअल्लाह ताला जेको आहे कोई हिन में हू न आहे त आवाज़ पंहिंजे मक़सदनि में कामयाबु थींदा वॾी महिरबानी